ٹنڈو مستي خان سومرا محلا में برڪت سومرو जे اوطاق ते الابراھيم اکين جي اسپتال ऐं البصر فائونڊيشن जी तरफ़ां मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। कैंप में कराची जे मशहूर डॉक्टर सुहेल अहमद शाह ओटीक टेक्नीशियन तालिब सोमरो मरीज़ जो मुआइनो कयो। कैंप ते 400 खां वधीक मरीज़ आया, जन मां 150 मरीज़नि खे चश्मा ॾिना विया। 54 मरीज़नि खे मोतियूं जे ऑपरेशन लाइ रजिस्टर कयो वियो। वधीक डॉक्टर सुहेल अहमद शाह मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त ऑपरेशन वारनि मरीज़नि जा ऑपरेशन खैरपुर मेडिकल कॉलेज टीचिंग सिविल अस्पताल खैरपुर में 25 नवंबर ते मुफ़्त कया वेंदा ऐं ऑपरेशन बिना सुई बिना टाके जे जदीदी मशीनरी जे ज़रिए कया वेंदा। कैंप में बरकत सोमरो, रज़ा हुसैन मरी, सईद सोमरो, गुलाम रज़ा सोमरो, साजिद सोमरो, गुलाम मोहम्मद बख्श जमाली ऐं ॿिया रज़ाकारनि तौरु कयो।